जुड़ाराम मेलो जो आई तो अक्टूबर में 5वीं माना 314 पंजाब को लाहौर को आया 314 जन्म माना इतने माने मलाइबो इतने यात्री सब नानी पंजाब से नहीं तो बाकी बलोचिस्तान मेरे जेक बात को कराची ताई हेडो माना रेंगार या मेघवार बंगाल करी सातका बाचो वो माण्हू जेके तो वयल आहिनि उहे माना ईंदा आहिनि पंहिंजा बाक़ी ॿाहिरि कोन ईंदा हिंदुस्तान त को जथो ईंदो आहे हा हाणे सांझा जो आयो 300 माण्हू हाणे तारीख़ असांजी बीहंदी आहे तारीख़ तय न थियल असां तिथ जे हिसाब सां जेको मेलो बीहंदो आहे न उहा मुक़ररु थींदो आहे 3 ॾींहं माना 10 ॾींहं साईं जन ईंदा आहिनि 3 ॾींहं रहंदा आहिनि प्रतापगंज साहिबु हिकिड़ी राति हिते हिकु खानपुर साहिबु हिकु सखर श्री साध बेला हिकु घोटकी हिकु ॾेरकी 2 मीरपुर 10 ॾींहं हुआ 9 ॾींहं माना हिते रहंदा 10 ॾींहं हलिया आहिनि वो जैसलमेर में आयो हुनजो पिस लॻे मूमल जी माड़ी हे न आहे हे मूमल जो जन्म आस्थान आहे राजा नंद जी धीउ आहे असली हिन जी आहे होॾे उमरकोट जॾहिं हिन खां दरवेश आयो हुयो राजा नंद खे ॾंद ॾेई वियो सूअर जो तॾहिं हे सरस्वती नदी वादी जिते वेद लिखियल आहे वेद मथे वेद असांजे 4 हिते लिखिया विया पोइ उहो कंहिं हिसाब सां बि माना उनखां खसिजी वियो त पोइ उहो माना अलाह साईं खे चई अलाह साईं जे मूंखे 7 धीअर ॾिना ॼणा हिकिड़ो पुटु बि ॾियां न त मां जेकर अॼु सुञो न थियां हा हिकिड़ो पुटु बि मुंहिंजो क़ाबिल रहिया पोइ उन्हनि जो छोकिरे मूमल ऐं सूमल ॿई छाणी बि हुयूं ॾाढी सुहिणी बि हुयूं पोइ पीउ खे चई पाण ॻाल्हि ॿुध असां ग़लती वाक़ई थी वई आहे माई असां सां कूड़ ॻाल्हाए असां फुरे वई आहे मां चयो नानी आहे तव्हांजी फलाणी कुझु बि चई हाणे असांखे तूं सर मोकल ॾे उमरकोट में असां माड़ी ठाहींदासीं तिलस्मी जेतिरो तुंहिंजो धन आहे न तोखे ॿीणो ॾींदा पोइ ओॾे वञी माड़ी ठाहे हिकिड़ी मां 4 माड़ी माना हिकिड़ी धोतियारी में हिकिड़ी माना लथो विझो सिधो चढ़ो हेठि दरिया ॿियो वरी तिलस्मी माना हाथी शींहं रिच वेहो जीअं माण्हू सभु गॾु जेको ॾहां ॾरी पए चौथी माड़ी माना मथे पहुचे खां पोइ बि छा कंदी 2 खटा हिकु ते पाण में 2 भेण वेंदियूं मूमल सूमल ॿी माना खट हिकु खूह हूंदो धागनि वारी खट सुवाल ॾींदी 3 जेको 3 सुवाल ॾे वठे जेको जीती जो त मां बि उनजो सॼो माल बि उनजो पर माल जो पहुतो कोई कोन कई छो भूती अहिड़ी चले पोइ पाण हली वञे उहो लथो वञे ग़रीब झंग में ॿियो वरी जीअं पाए हा ॾरी पए कई माण्हू तूं खुलिजे पोइ हे राणो जेको आहे इहो असली जैसलमेर जो राजा हे हो वज़ीर जो पुटु सुहिणो हो ॾाढो उहो जॾहिं हेॾे आयो पे त वज़ीर जो उठ हूंदो हो मारी उठ तव्हां ॾिठा हूंदा ॿुधा हूंदा उहो तमामु हिकु तिखो हलंदो आहे उहो वज़ीर वटि हुयो जॾहिं हे पीउ सां अंकल खे बाबा मां बि हलो घुमी था सिंध चई हलो बा राजा खे चई पुट जो बि ख़्यालु कयो वठे उहो ॿिए उठ ते चढ़ियो जॾहिं हिते पहुता उमरकोट त उन माड़ी ते वेठी साम्हूं राणी मूमल ये नगारो हले पियो त पीउ खे चयो बाबा ॿुधी छा आहे उते उहे जात छा आहे चयो मथे राणी साहिबु वेठी आहे 3 सुवाल ॾींदी आहे 3 वरदी आहे जेको जीतींदो हुन सां शादी बि कंदी माल बि उनजो पोइ पीउ खे चयो ॾे ख़बर पैसा त मां वटि आहिनि कोन उठ मूंखे तूं इहो पंहिंजो ॾे त मां पहिना वञी करे जैसलमेर खां सामान वठी मूंखे चिठी लिखी ॾे खज़ानची ॾे त मूंखे 2 बोटा भरे ॾिया पैसा हलो रेती टिकरी नोट त हुया कोन त 2 बोटा मां भरे अचां जेतिरा ॾींदुमि ओतिरा उहो रखंदा पोइ मां उन सां शर्त रखंदुमि पोइ मुंहिंजी क़िस्मत आहे त मां जीतींदुमि मुंहिंजो एतमाद हिन पीउ पुट खे लिखी ॾिनी चिठी मोटी वियो पहिरियों पैसा खणी आयो ओठ ते आयो मोटी नगारो वॼाए बानी लही आई हेठि उहा त बीठी हेठि पर हे छाणो जीअं हिन फिरती खाधी तीअं हिन हुनखे वरिता चोटे खां 1 लखण 2 लख काॾे भाई थिए
सीधो तूं मूंखे पंहिंजी माउ वटि पुॼा सुवाल जवाब मां बिल्कुलु कंदी बाक़ी हेॾे होॾे काॾे थियणे मूंखे त ॿिया लखणी में पोइ माई वई छिरकी सिधो वञी पहुचाई मथे जी दरी वटि वई त मूमल हिन खे ॾिठो हिकदमि हिन जे मथां घायल थी वियो सूमल खे चई मां कोई सुवाल जवाबु न कंदी मां हिन खट ते विहाईंदीमांइ अलाह सां हिन खां मथे मूंखे ॿियो कहिड़ो घोटु ॾींदो केॾो सुहिणो आहे मोर आहे ऐं जेॾी मां मूंखां वधीक हो सुहिणो अलाह मुंहिंजे लाइ इहो ठाहियो आहे तंहिं करे मां हो वरी भेण झले भई ख़बरदार सुवाल जवाबु करे तंहिंखां पोइ तूं हिते वेठी रहो चई चङो भला मां खट ते वेह न ॾींदी मां सुवाल जवाबु आहे खट ते कयां थी सिनारे में वेह खट ते भले ख़बर अड़े खट ते वेंदो काॾो घरे इहो हलियो वञे हाणे हो थी वियो हिन मथां घायल हाणे हे थोरो इहा कन में ॿुधाए पंहिंजो चओ बॾो हले थो हिन वटि सीम जो लकुणु हुयो घटि ॿ भेणानी खटा हिकु जहिड़ियूं चादर हिकु जहिड़ियूं गॾु वेठी खट ख़ाली पिया ईअं छो छा ॻाल्हि त होॾे अञा हो घेरनि जे करे पियो त मूं महिल उथी उनखे रोकण जे करे पई छो जो हो हिन मथां घायल थी वई त हिन चयोसि जीअं लकुणु खणी हीअं रखियो लकुणु जे रखियो लकुणु हलियो वियो चादर वञी ईअं खणी मथे कंहिं चादर हल आहे खट त धागनि जी आहे पोइ उथी करे वञी करे मिलियसि हाणे हेॾी सूमल खे चई हेठि भेण खे चई त कोई सुवाल जवाबु कोन्हे हिनखे हे मुंहिंजो साईं मां हिन जी बानी बसि ॿी ॻाल्हि कोन्हे भेण खे चई घणी बि भेण न कर पर मां हिनखे पंहिंजी ज़िंद ॾेई वेठी उन खां पोइ हिन जो पाण में मेल हलियो हा माड़ी उते असली मोबाइल जी माड़ी उमरकोट में आहे हे आहे हिन जो जनम आस्थान हा राजा नंद जो उन उनजी धीअर
छलाणी दे बेला सोढ़ा तो लायसा ओ नतरणा घणा इन राज में ओ मियां हलो मातमे मेंदरा काक रुंदी रही रात आई वही तू ना आए कई मातमे मेंदरा काक रुंदी रही रात आई फेरो बना बना मां बना कीअं फेरो बना सिजवी दो लही पेरवी दा रही सिजवी